नाज़रीन अवामी न्यूज़ पारां अवांखे कंहिं ब्रेकिंग ॾींदा हलूं त टंडो इलियार में अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी जे वेझे साथी ग़ुलाम क़ादिर मरी ऐं वॾे वज़ीर मुराद अली शाह में इख़्तिलाफ़ तेज़ थी विया आहिनि। ग़ुलाम क़ादिर मरी पारां सिंध जे वॾी वज़ारत सलीम ऐं सिकंदर रावपुटो ते हलाइण जा इल्ज़ाम वॾे वज़ीर जी आफ़िस में कुर्सियूं रखियल आहिनि। हिक ते मुराद अली शाह, ॿिए ते सिकंदर आलेपोटो ऐं टे ते सलीम वेहंदो आहे। मुराद अली शाह जी कोताही सबबि तरक़ियाती कमनि जा पैसा लिप्स पिया थियनि। फरियाल टारपुल वॾी वज़ारत बहितर अंदाज़ में हलाए सघे थी। नाज़रीन अवामी न्यूज़ पारां अवांखे कंहिं ब्रेकिंग ॾींदा हलूं त टंडो इलियार में अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी जे वेझे साथी ग़ुलाम क़ादिर मरी ऐं वॾे वज़ीर मुराद अली शाह में इख़्तिलाफ़ तेज़ थी विया आहिनि। ग़ुलाम क़ादिर मरी पारां सिंध जे वॾी वज़ारत सलीम ऐं सिकंदर रावपुटो ते हलाइण जा इल्ज़ाम वॾे वज़ीर जी आफ़िस में कुर्सियूं रखियल आहिनि। हिक ते मुराद अली शाह, ॿिए ते सिकंदर आलेपोटो ऐं टे ते सलीम वेहंदो आहे। मुराद अली शाह जी कोताही सबबि तरक़ियाती कमनि जा पैसा लिप्स पिया थियनि। फरियाल टारपुल वॾी वज़ारत बहितर अंदाज़ में हलाए सघे थी।